शायद तू सब कुछ विसारे वेठो आई। आखिर मां तुंहिंजो वॾो भाउ आहियां, इन जे करे सोची सम्झी करे ॻाल्हाए। वॾो भाउ आहे त वॾे भाउ वारा हरकतूं बि त कयो न। 2 महीना थी विया आहिनि अबे खे फौत थिए। जॾहिं बि पंहिंजे हक़ घुरनि जी ॻाल्हि कंदो आहियां त तव्हां उन ॻाल्हि खे टारे छॾींदा आहियो। जॾहिं उहो वक़्तु आयो न, पोइ मां तोखे सभु कुझु ॾेई छॾींदुमि। अञा उहो वक़्तु नाहे आयो। उहो वक़्तु ईंदो बि न। मूंखे लॻे थो त तूं तमाशो करणु थो चाहीं त जीअं माण्हू ॾिसनि नंढे भाउ वॾे भाउ जे गिरबान में हथ विधा आहिनि। अरे रे, तोखे शर्म थो अचे अहिड़ी ॻाल्हि कंदे? अबे खां पोइ सरपरस्ती पग मुंहिंजे मथां थी अचे ऐं तूं मुंहिंजी गिरेबान। जी हा, बिल्कुलु तव्हांजी गिरेबान। हाणे बसि कयो बसि। सरपरस्त इंसाफ़ करण वारा हूंदा आहिनि, नफ़रतूं खणी अचण वारा न। तव्हांजे कयल इन हरकतनि खे त ॾिसी करे मां कंहिं बि सूरत सरपरस्त नथो मञे सघां। हाँ यार, क्या हाल वाल? छा थियो? कई पंहिंजे भाउ खे राज़ी? ॾे थो तोखे तुंहिंजो हिसो? न न यार, काथे थो ॾे हिसो? रुगो बसि ड्रामेबाज़ी। अञा ताईं सही वक़्तु न आहे आयो। हीअं हूअं बसि मां हाणे यार छा चवां? यार इहो को तरीक़ो त न आहे। तुंहिंजो भाउ नांग वांगुरु वेही रहियो आहे हर शइ जे मथां। यार इन खां त सुठो हुयो तूं अकेलो हुजे या बग़ैर भाउ जे। हा यार माजिद, भाउ खे ॾिसी करे मुंहिंजो त दिमाग़ ई ख़राब थी वेंदो आहे। दिलि थी चए बसि। अच्छा अच्छा, तूं कावड़ न कर। तूं हीअं कर, तूं पंहिंजे चाचा जान सां वञी मिल ऐं उन सां वेही मशवरो कर। उहो जेको बि तोखे मशवरो ॾींदो न, उहो सिर्फ़ु तुंहिंजे फ़ाइदे ऐं फ़ाइदे लाइ हूंदो। तूं हाणे वञ। हा यार, इहो तूं सही थो चवें। मां हाणे वञी करे चाचा जान सां मिलां थो। वाह यार वाह, हिनखे त कुझु मिले ई नथो त पोइ असांजो छा थींदो? जॾहिं हिनखे कुझु मिलंदो त असांजो मज़ो थींदो न। पर हिन जो भाउ हिनखे कुझु टको ई नथो ॾे। हलो चाचा जान, मोकिलियो आहे मां तव्हांजे भाइटे खे तोॾे। हाणे तव्हां ई कुझु कयो। वॾो को बेशरम इंसान आहे, नंढे भाउ खे पंहिंजो हक़ बि नथो ॾे। हा चाचा जान, अब्बा जान जे वफ़ात खां पोइ अदा मूंसां ईअं ई कंदो? मां त कॾहिं ईअं सोचियो बि न हुयो। पुट हिकु ॻाल्हि चवां, उनखे ख़तमु करे छॾ, पोइ सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। ख़तमु? अरे न चाचा जान, ही तव्हां छा था चओ? अरे हेॾे ॾिस, मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। हुनजो त हिते कोई बि न आहे जो तोखे कुझु थिए। अरे मां तुंहिंजो पंहिंजो आहियां। मां तोखे कुझु थियण बि न ॾींदुमि। जिथे तोखे ज़मीन ऐं जाइदाद जो अधु हिसो मिले, उते जेकॾहिं तोखे सभु कुझु मिली वञे त पोइ? अरे सोची छा थो? कदम वधाए, उनखे कंहिं वीरान जॻह ते घुराए। त पोइ ठीकु आहे चाचा जान, तव्हां बिल्कुलु सही था चओ। हाणे ईअं ई करिणो पवंदो। चाचा जी कॉल थी अचे। हेलो, छो तूं पंहिंजे नंढे भाउ सां दुश्मनी करण थो चाहें? तोखे ख़बर आहे उहो तुंहिंजे मारण जे चक्कर में आहे। चाचा साईं, तमामु सुठो मज़ाक कंदा आहियो तव्हां। चलो तूं इन खे मज़ाक ई सम्झ। मूं त चवां थो हाणे बि वक़्तु थी, मूंसां हथ मिलाए छॾ नंढे भाउ खे, सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। जज़ाकल्ला, मूंखे ज़रूरत न आहे। हू मुंहिंजो नंढो भाउ आहे। मां बहितर ॼाणा थो त मूंखे छा करिणो आहे, जंहिंमें असां ॿिन्हिनि जी भलाई हुजे। पुट, हाणे तूं हूंदे त पोइ सभु कुझु थींदो न। नंढो भाउ त वेंदो तुंहिंजो जेल, पोइ मुंहिंजा ऐं माजिद जा मज़ा ई मज़ा हूंदा। अरे यार,
सही त चए थो तुंहिंजो चाचा, नाग खे मारे छॾिजे न। पर यार कुझु थींदो त न? थींदो त सही, पर सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो, तुंहिंजो। पोइ फ़ाइदा ई फ़ाइदा। ऐं हा, तुंहिंजे मथां केस तुंहिंजो चाचा ऐं मां खणी कोन ॾींदासीं। त पोइ ठीकु आहे, अॼु ई मां उनखे कंहिं वीरान जॻह ते घुराए करे कयांसि थो ख़तमु। हेलो, अदा, मां ॿेले वारे कचे रोड ते बीठो आहियां। माजिद खे इमरजेंसी कॉल अची वई त उहो मूंखे हिते छॾे करे हलियो वियो। तव्हां महिरबानी करे अची हितां मूंखे वठी त वञो। अरे बाबा, पोइ रक्शे ते अचु न। रक्शे वारो जॾहिं ॿा दर ते ईंदो त पोइ मां हुनखे पैसा ॾेई छॾींदुमि। अदा तव्हां पाण अचो न, हिते मां हाणे किथे रक्शे वारे खे ॻोल्हियां। अदा तव्हां नंढे भाउ जे लाइ एतिरो बि न कंदो? अच्छा बाबा, अच्छा, मां हाणे ई थो अचां, डोंट वरी। अच्छा, त तूं हिते बीठो आहीं? हा, मां इहो सभु कुझु सम्झां थो त तूं कूड़ हणी करे मूंखे हिते छो घुरायो आहे। उनजे बावजूद बि मां इन जे करे हिते आयो आहियां त जीअं तोखे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾियां। हक़ीक़त? कहिड़ी वरी हक़ीक़त? वरी को नओं ड्रामो शुरू कंदे छा? न, का ड्रामेबाज़ी न आहे, पर जेके माण्हू तोसां गॾु आहिनि न, तुंहिंजो जिगरी दोस्त माजिद हुजे या तुंहिंजो चाचा, इहे ॿई हिकु नंबर जा मतलबी माण्हू अथई, जंहिंजी तूं ॿोली ॿोले रहियो आहीं। उहे त इहे चाहिनि था त जीअं असां ॿई ॿाहिरि जुदा थी वञूं, त जीअं तोखे बेवकूफ़ बणाए उहे फ़ाइदो वठी सघनि। बेवकूफ़ बनाए करे? हा मुंहिंजा भाउ, बेवकूफ़ बणाए करे। तुंहिंजो जिगरी दोस्त माजिद त प्लान बि ठाहे छॾियो आहे ॿाहिरें मुल्क जो, तुंहिंजे पैसनि सां। ऐं जेको तुंहिंजो चाचा जान आहे न, उहो तुंहिंजी ज़मीन सस्ती वठण जे चकर में आहे। ऐं ॿी हिकु मज़े जी ॻाल्हि ॿुधाई, तुंहिंजो चाचो ऐं माजिद इहे ॿई पाण में मिलियल आहिनि। उन्हनि जे त पल पल जी मूंखे ख़बर आहे। अदा, हीअ दुनिया वॾी मतिलब परस्त अथई, मतिलब परस्त। पीउ जे वञण खां पोइ हीअ दुनिया बचनि खे जीअण ई नथी ॾे। मतिलब परस्त गैरनि जे रत में शामिल आहे। वॾो भाउ आहियां न, उन जे करे सख़्तु फ़ैसिलो कयो अथमि त पोइ जीअं तूं मेंटली मेच्योर थी वञे त तोखे मां सभु कुझु तुंहिंजे हवाले कयां। अदा, हीउ सभु कुझु तुंहिंजो त आहे। तव्हां सही था चओ अदा, वाकई मां ग़लति हुयुमि। ख़बर नाहे त मां पंहिंजे वॾे भाउ जे लाइ एतिरो कुझु सोचे वेठुमि। का ॻाल्हि न आहे मुंहिंजा यार, हीउ सभु कुझु तुंहिंजो त आहे। मां तोखे हिकु हिकु शइ तोखे ॾींदुमि, पर उन खां पहिरियां जेके तुंहिंजी ज़िंदगीअ में ज़हरीला माण्हू आहिनि, मां उन्हनि खे त परे कयां। तूं मुंहिंजो नंढड़ो भाउ आहीं, तोखां सवाइ मूंखे को बि अज़ीज़ न आहे। अञा बि तोखे मुंहिंजे मथां का गिला शिकवा आहे, या वरी तोखे ईअं थो लॻे त मां तुंहिंजे हक़ मारण जे कढ आहियां? त पोइ मां बीठो आहियां तुंहिंजे साम्हूं, जेको तोखे करिणो आहे तूं करे सघें थो। अगरि वीडियो पसंदि अचे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।